एक हदीस पाक समात कयो, मसलुल्लज़ी यज़्कुरु रब्बहु व मसलुल्लज़ी ला यज़्कुरु रब्बहु वेहस। अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र करण वारे जे लाइ हुज़ूर छा फरमायो आहे, तवज्जो ॿुध। जेको अल्लाह जो ज़िक्र करे थो, सरकार फरमाईंदा उन जो मिसाल ज़िंदाह वांगुरु आहे, ज़िंदाह वांगुरु। व मसलुल्लज़ी ला यज़्कुरु रब्बहु, ऐं जेको अल्लाह जो ज़िक्र नथो करे उन जो मिसाल मुर्दा इंसान वांगुरु आहे। जेके अल्लाह जी याद खां गाफ़िल आहिनि, इहे मुर्दा आहिनि। मुर्दे जे मथां बीही चओसि अस्सलामु अलैकुम, छा उहो ॿुधंदो? जवाब थोड़ी ॾींदो। आलम दुनिया जी ॻाल्हि कयां थो, आलम बरज़ख वारनि जो और मक़ाम आहे। आलम दुनिया में अगर कोई फ़ौत थी वञे तो उनखे अस्सलामु अलैकुम चओ, या ईअं चओसि अबा पाणी त पीआर, अबा मानी त खारा, मजाल जो उथी तव्हांखे पाणी पीआरे या तव्हांखे सवाल जो जवाब ॾे, न ॾेई सघंदो, मुर्दो जो आहे। केॾो बेहतरीन मिसाल क़ुरान मजीद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो आहे त महबूब, जेके मुंहिंजी याद खां गाफ़िल आहिनि, इहे मुर्दा आहिनि। इन्हनि जे मथां बीही ऐं महबूब इन्हनि खे जहन्नम जा तज़किरा या जन्नत जा पुरसुरूर लम्हात ऐं वाक़िआत छा ॿुधाईंदो, मुंहिंजे मुहबत जा तज़किरा छा ॿुधाईंदो इन्हनि खे? इहे मुंहिंजी याद खां गाफ़िल हुजण जे करे मुर्दा आहिनि, इहे न ॿुधंदा, ॿुधो अण ॿुधो करे छॾींदा। केतिरा ई तव्हां ॾिसो न, मुसलमान त सभई आहिनि, ख़िताब बयान हर कोई ॿुधंदो आहे। हज़ार माण्हू ख़िताब ॿुधनि, हज़ार मां के चंद माण्हुनि खे उन ख़िताब मां नसीहत मिलंदी आहे, बाक़ी ॿियनि खे छो न मिली? उहे बि त मुसलमान हुया, अल्लाह जे घर में वेठा हुया, उन्हनि ॻाल्हियूं छो विसारियूं? हे त दीन हो, दीन जूं ॻाल्हियूं सिखणु लाज़िम, यादि करणु त लाज़िम हो, उन्हनि छो विसारियूं? साॻी ॻाल्हि अचे थी त इहे पतो पियो त मुर्दा हुया। मुर्दा खे जेतिरो बि सम्झा, जेतिरो बि ॿुधा, ॿुधी ॻाल्हि अण ॿुधी करे छॾी। पर वरी जेके ज़िंदा आहिनि उन्हनि खे जॾहिं ॿुधाईंदो त उन्हनि जे लाइ क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो आहे त वज़किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मोमिनीन, महबूब नसीहत कयो, ज़िक्र वारनि खे नसीहत कयो, जो तव्हांजी नसीहत इन्हनि खे नफ़ो ऐं फ़ाइदो पहुचाईंदे। छाजे करे उहे ज़िंदा आहिनि, तव्हांजे कलाम खे समाअत कंदो आहे। अगरि अल्लाह जी यादि न हासिल थी वञे, अल्लाह जो ज़िक्र नसीब थी वञे, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी नसीब थी वञे, त इहा ज़िंदगी आहे। जेको ज़ाहिरी जिस्मानी मौत आहे उहो हर नेक खे बि ईंदो आहे, हर बद खे बि ईंदो आहे, हर नबी खे बि ईंदो आहे, हर वली खे बि ईंदो आहे। अगरि इहो बदतर हुजे हा त 1.25 लख नबीअनि खे उहो मौत न अचे हा, जंहिं मौत जे ज़रिए सां आलम बरज़ख जे जहान में बंदो पहुचंदो आहे। पतो पियो त इहो मौत न आहे, इहा ज़िंदगी आहे। बुरो मौत त ही आहे जो बानो हिन ज़िंदगी में अल्लाह जी यादि खां गाफ़िल थी वञे, हुज़ूर जी अताअत ऐं फर्मा बरदारी खां दूर थी वञे। इन मां मालूम थियो त ज़िंदगी ऐं मौत अल्लाह जे ज़िक्र, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी जो ज़िंदगी नालो आहे, अल्लाह जी यादि खां गाफ़िल, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अताअत खां दूरी, इहा मौत बदतरीन मौत आहे। इन में यह गाल साबित थी गई। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।